नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर जे तालुके सोबो डेरो थाणे जे SHO इमाम बख्श लाशारी जे बिना जवाज़ ज़ातियुनि ख़िलाफ़ भागट चन्ना सामोटी बिरादरी ऐं ॿियनि वाइस चेयरमैन UC बोपाटपुर नूर मोहम्मद भागट मोहम्मद बख्श चन्ना रजब अली सामोटो सोनल भागट जी अॻवाणी में ॻोठण मेरा वाह सोबो डेरो पुल खां एहतजाज रैली कढे प्रेस क्लब पहुता ऐं प्रेस क्लब सोबो डेरो अॻियां सोबो डेरो राणीपुर रोड ते धरणो आयो। इन मौक़े ते अॻण चयो त SHO सोबो डेरो बिना जवाज़ हाजी दर मोहम्मद भागट ते चाढ़ायूं करे ज़ुल्फ़कार अली भागट वज़ीर अली भागट ग़ुलाम हैदर भागट साईंदाद भागट खे गिरफ़्तार करे हुननि मथां कूड़ो इल्ज़ाम हयो। हिननि जो धाड़ेल अमीन सामोट सां वास्तो आहे। हिननि इल्ज़ाम हयो आहे त पुलिस फी माण्हू जा 50,000 रुपया वठे पोइ आज़ाद कया। हिननि चयो त पुलिस पैसनि वठण जे लाइ लालच में अची ॻोठण जो जीअण जंजाल करे छॾियो। हिननि चयो त धाड़ेल अमीन सामोट सां असांजो को बि तालुक़ न आहे। पुलिस पैसा कमाइण जे लालच में अची ॻोठाइण जी ज़िंदगी जंजाल करे छॾी। हिननि चयो त हाणे असां DIG सखर ऑफिस वञी धरणो हणंदासीं, इंसाफ़ घुरंदासीं। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबे जी घुर कई आहे ऐं पुलिस जे ज़ुल्मनि जो नोटिस वठण जी घुर कई आहे। ॿिए तरफ़ SHO सोबो डेरो इमाम बख्श लाशारी ॿुधायो त ज़ुल्फ़कार भागट ऐं संदसि जी गैंग जे माण्हुनि वाइट कॉलर क्रिमिनल आहिनि। हिननि जा ज़िले नशोर फिरोज़ जे रवासिन अमीन सामोट जेको ॿिनि खूननि जे केस ऐं 25 खां 30 फुरनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस ॾोहारी अमीन सामोट खे क्राइम करण लाइ 125 मोटरसाइकिल ऐं हथियार फराहम करे ऐं पाथारीदार ज़ुल्फ़कार भागट ऐं संदसि गैंग ॾोहारी अमीन सामोट खे क्लाशनूं ख़रीद करण लाइ 2 लख फराहम कया आहिनि। पाथारीदार ज़ुल्फ़कार भागट अॻु में बि फुरथियल मोटरसाइकिलूं वापसि करायूं। संदसि मैसेज ऐं कॉलर जो रिकॉर्ड पिणु हिन साफ़िन खे ॾेखारियो। SHO चयो त मां का बि रिश्वत न वरिती आहे। वाइट कॉलर ॾोहारी पाण बचाइण लाइ धरना ऐं कॉन्फ्रेंसूं कनि पिया। मां ॾोहारियुनि सां को बि समझोतो न कंदुसि ऐं न वरी ब्लैकमेल में ईंदुसि। मसलो इहो आहे त पंहिंजो असांजे ज़ुल्फ़कार भागत खे पुलिस SHO सुबुह जो वठी आहे। उन ते उन्हनि खे चई त तूं मतिलबु पाथारीदार हर शइ आहे, तोखे SP साहिबु घुरायो आहे। उन खां पोइ सॼो ॾींहुं असांखे इंतज़ारु कयईं। वरी ॿिए ॾींहं ते असां खां 3 लख रुपया घुरी त 3 लख रुपया ॾियो त तव्हां छॾिया। उन ते असां 60,000 रुपया असां वरितई, असांखे माण्हू ॾिनई। पोइ SHP थियो, हर शइ थी, असां शरीफ़ थी वियासीं। उन खां पोइ वरी ज़ुल्फ़कार भागत असां वटि आहे जेको वाइट कॉलर क्राइम कराइण वारो आहे। अमीन साहब जो आहे क्रिमिनल, घटि में घटि 15-20 केस आहिनि। 2 मर्डर सरेआम ते करे विया तव्हांजे सोबो डेरो शहर में, उन्हनि में ऐं घटि में घटि 25-30 फुरनि में। पोइ वांटेड आहे भॻो थो वठे। हिन सां सुबुह मंझंदि शाम हिन जा कॉन्टेक्ट्स आहिनि। 2 मोटरसाइकिलूं हिन प्रीवियस SHO खे मोटराए बि ॾिनियूं, अमीरपुर कयूं। ज़ुल्फ़कार भागत SHO असांजो अमीर अली चांद साहिबु हुयो। 125 फुर बि कई अमीन साहिब जे, उहा वापसि। हे हिन वक़्तु मां तव्हांखे पूरी CDR ॾेखारियां थो पियो। टोटल हिन जा कॉन्टेक्ट्स 26/2 ते 28/2 ते 12/3 ते 28/2 ते डॉक्टर अतामुंद सामटे खां मोटरसाइकिल फुर थी, उहा फुर बि ॾिनी अमीन साहिब जे कई, जेका 2 ॾींहंनि खां पोइ रिटर्न कई वापसि। 28 तारीख़ हिन सां राब्ते में अचे थो, ॾोह करे थो, कॉन्टेक्ट इंसान ज़ुल्फ़कार भागत सां आहे। इन मां छा मुराद आहे? ज़ुल्फ़कार भागत सपोर्ट थो करे क्रिमिनल खे, पाथारीदारी बि हलाए थो पियो। घुमण फिरण वारा माण्हू वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।